Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. अस्सलाम वालेकुम एवरीवन। ऐं जेको असां में कल्ह जेको चैप्टर पढ़ियो थिए उहो हुयो लाइट वारो, ठीकु आहे। और अॼु जेको असांजो नेक्स्ट चैप्टर आहे उहो आहे क्लास 5 जी साइंस में इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज़म। इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज़म असां चौथी क्लास में पढ़ी आया हुआसीं। चैप्टर जेको हुयो हिननि जो हुयो तो इलेक्ट्रिसिटी सिंपली पहिरियां चऊं त इहा छा आहे, फॉर्म ऑफ एनर्जी आहे, ठीकु आहे। ऐं जेको मैग्नेटिज़म छा आहे, जेको आहे कोई मटीरियल, ठीकु आहे, जेको मटीरियल दैट अट्रैक्ट है मैग्नेटिक थिंग, ठीक है। मैग्नेटिक मटीरियल जीअं असांजो आयरन आहे, ठीकु आहे, या निकिल या कोबाल्ट, असांजो आयरन आहे या निकिल। तो जेके मैग्नेटिज़म छा आहे त इहा ख़ासियत आहे छा जी, मैग्नेट जी। ऐं इहा ख़ासियत उहा आहे जंहिंजे थ्रू अट्रैक्ट कंदो आहे मैग्नेटिक जेके मटीरियल आहिनि उन्हनि खे पाण जे तरफ़, मैग्नेट, ठीकु आहे। तो हाणे इहे असांजा ॿ इलेक्ट्रिसिटीअ में असां जेको हाणे क्लास 5 में पहिरीं टॉपिक आहे उहो आहे असांजी इलेक्ट्रिक सर्किट। कोई सर्किट असां पहिरियां बि पढ़ियो हुयोसीं त इलेक्ट्रिक सर्किट छा हूंदो आहे, सिंपली छा हूंदो आहे, पाथ हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं पाथ हूंदो आहे हिकिड़ो, ऐं इन में छा थींदो आहे त इन पाथ सां छा हलंदो आहे, असांजी जेका इलेक्ट्रिक चार्ज आहे, ठीकु आहे, इलेक्ट्रॉन वारी जेका चार्ज आहे या नेगेटिव जेका चार्ज आहे उहा छा कंदी आहे, मूव कंदी आहे। नेगेटिव सिंपली चऊं था असां, नेगेटिव चार्ज इन पाथ सां मूव कंदी आहे। ऐं इन पाथ में असांजे में असांजी बैटरी सोर्स अची थो सघे, ऐं उन सां गॾु असांजो वायर अची वेंदी, ठीकु आहे। जेके बि असांजा कंडक्टर आहिनि उहे असांजे हिननि खे कंप्लीट करणा। पोइ हीअ असांजो या हुन में असांजो जेको सोर्स ऑफ लाइट आहे जीअं बल्ब आहे वग़ैरह, हुन ताईं इहो जॾहिं असांजो बैटरीअ मां करंट वायर जे थ्रू निकिरी कंहिं बि जेका इलेक्ट्रिक डिवाइस आहे उनखे हलाए त उहो असां चवंदासीं त कंप्लीट सर्किट छा थियो, कंप्लीट आहे हिकिड़ो। तो सिंपली इलेक्ट्रिक सर्किट बसि पाथ आहे जेको नेगेटिव चार्ज जंहिंसां मूव कंदी आहे या इलेक्ट्रिक चार्ज जंहिंसां मूव कंदी आहे, ठीकु आहे, छा कंदी आहे, मूव कंदी आहे। हा तव्हां लिखो। ऐं असां करंट पढ़ियो हुयो त करंट असांजो छा आहे, उहा सिंपली नेगेटिव चार्ज आहे या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे, छा आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन या नेगेटिव चार्ज आहे जेका उन सर्किट सां मूव कंदी आहे। ऐं हीअ असां जेको सर्किट आहे हिन में असां मुख़्तलिफ़ निशानियूं ज़ाहिर कंदा आहियूं। मिसाल तौरु असां जेको आहे सो बैटरीअ लाइ जेका असां निशानी शो कंदा आहियूं सिंपली उहा हीअ हूंदी आहे, ठीकु आहे। तो हिन में असांजी हिकिड़ी हूंदी आहे पॉजिटिव ॿी नेगेटिव हूंदी आहे। ऐं उन में असांजो ॿियो हूंदो आहे बल्ब जी निशानी इहा आहे, सर्किट में यादि कयूं आहिनि त हीअ निशानी त मां सम्झा थो असांखे आई हुई टेस्ट में, ठीकु आहे। हीअ हूंदी आहे निशानी असांजी जेको बल्ब आहे हुनजी, ठीकु आहे। ऐं हीअ असांजी जेको इलेक्ट्रिक सोर्स आहे बैटरी वग़ैरह आहे हुनजी निशानी आहे। ऐं उन सां गॾु असां स्विच जी जेका निशानी हूंदी आहे उहा हीअं हूंदी आहे, ठीकु आहे। हीअ छा जी निशानी आहे, स्विच जी निशानी, स्विच जेको असांजो हूंदो आहे। तो इहे शयूं आहिनि जेके मिली करे असांजो जेको सर्किट आहे इलेक्ट्रिक सर्किट उनखे कंप्लीट कंदियूं आहिनि, ठीकु आहे। असां हेॾां बैटरी ॾिनीसीं ऐं बैटरी सोर्स आहे, हुन मां जेको आहे को वायर जे थ्रू छा थींदो, करंट फ्लो थींदो, ठीकु आहे। असांजे हिते स्विच लॻल आहे जेकॾहिं त स्विच खां थींदी, ऐं असांजो जेको हेॾां बल्ब लॻल आहे हुन ताईं वेंदी ऐं हुनखे छा कंदी, लाइट कंदी, ठीकु आहे। त इहो असांजो हिकिड़ो इलेक्ट्रिक जेको सर्किट आहे इहो कंप्लीट थी वियो। ऐं हुन में असां जेके ॿ टाइप पढ़िया हुया त उहे त हिकिड़ो ओपन सर्किट हुयो ऐं ॿियो क्लोज सर्किट। तो ओपन सर्किट जेको आहे उहो जेको करंट आहे हुनखे कंप्लीट पाथ मुहैया न कंदो आहे, मीन्स कयो त विच सां कान ब्रेक थियल हूंदो आहे। ऐं जेको असांजो क्लोज हूंदो आहे हुन में असांजो जेको करंट आहे इहो उनखे कंप्लीट पाथ मिलंदो आहे ऐं उहो कंहिं बि इलेक्ट्रिक डिवाइस खे हलाईंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असांजी नेक्स्ट टॉपिक आहे हिन में फ्यूज़। जेको फ्यूज़ आहे इहो छा आहे, सिंपली फ्यूज़ छा आहे, डिवाइस आहे, छा आहे, सेफ्टी डिवाइस आहे, छा आहे,
सेफ्टी डिवाइस आहे जेको असां सर्किट में काथई बि अटैच कंदा आहियूं हणंदा आहियूं ऐं हिन जो मेन मक़सदु छा हूंदो आहे हिन जो फंक्शन जेकॾहिं असां ॾिसूं त इहो जेको जेकॾहिं एक्सेसिव करंट अची वञे असांजो तो एक्सेसिव जेकॾहिं करंट अची वेंदो त हिन फ्यूज़ में छा हूंदो आहे त वायर हूंदी आहे ठीकु आहे मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि त हिन में छा हूंदो आहे असांजो हिकिड़े टाइप जो फ्यूज़ हीअं बि हूंदो आहे पोइ हिन में असां हितां वायर हणी छॾींदा आहियूं जॾहिं हिन मां एक्सेसिव करंट ईंदो आहे त इहा वायर हितां मेल्ट थी ईंदी आहे ठीकु आहे छा थींदी आहे मेल्ट थींदी आहे त उतां पोइ टुटी पवंदी आहे जेकॾहिं हितां जीअं ई माना एक्सेसिव करंट ईंदो हीअ वायर मेल्ट थींदी त टुटंदी त असांजो जेको सर्किट आहे उहो छा थींदो ब्रेक थी वेंदो त असांजा जेके अॻियां अप्लायंसिस आहिनि जीअं टीवी रेडियो फ्रिज उन्हनि ॾे जेको एक्सेसिव करंट आहे उहो पास न थींदो ठीकु आहे हीअ सर्किट ब्रेक थी वियो त मतिलबु अॻिते करंट न वेंदो त उहे असांजे जेके बि बिजलीअ जा डिवाइसिस आहिनि इलेक्ट्रिक डिवाइसिस या अप्लायंसिस आहिनि उहे असांजे नुक़सान खां बची वेंदियूं तो सिंपली असां वरी या जेकॾहिं असां वटि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कोई जेको आहे सो अर्थ वग़ैरह थी वञे या कोई करंट असांजो काई तार खुली वञे ठीकु आहे तो उन लाइ बि असां जल्दीअ में सर्किट खे ब्रेक करण लाइ वञी फ्यूज़ कढंदा आहियूं जीअं ई असां कढंदा त हुन करंट बंदि थींदो त माना असां जेको कोई का शइ हुन में फासी आहे या कंहिंखे इलेक्ट्रिक शॉक आहे हुन में जेको आहे सो विचिड़ियो पियो आहे त हुन मां असां बची सघूं था हुनखे सिंपली माना हिनखे जेको असांजो आहे मेन हिन जो मक़सदु आहे सेफ्टी छा आहे सेफ्टी ठीकु आहे उहा एक्सेसिव करंट हूंदो त हुनजी तार टुटी पवंदी ऐं उहा असांजी जेके बि अप्लायंसिस आहिनि जेके बि डिवाइसिस आहिनि हुननि खे बचाईंदो नुक़सान खां ओके तो फ्यूज़ जो ॿियो को ख़ासि एॾो न आहे इहो ई आहे त असांजे जेके आहिनि उहे इलेक्ट्रिक अप्लायंसिस आहिनि उन्हनि खे सेफ्टी करणु हुन खां पोइ आहे असांजी स्टैटिक इलेक्ट्रिसिटी हाणे स्टैटिक मां ई सम्झो था स्टैटिक टर्म जेको आहे हिन जो मक़सदु छा आहे स्टैटिक मीन्स स्टेशनरी ठीकु आहे या का शइ बीठल हुजे जेका ठीकु आहे स्टेशनरी या काई शइ छा हुजे बीठल हुजे जीअं असां पढ़ंदा आहियूं हिन में स्टैटिक जेको आहे सो ॿियो हूंदो आहे स्टैटिक हुन में इक्विलिब्रियम जेको पढ़ंदा आहियूं फिजिक्स में उहो हूंदो सो स्टैटिक जो मक़सदु आहे स्टेशनरी या काई शइ जेका कंहिं जॻह ते बीठल हुजे ऐं इलेक्ट्रिसिटी मीन्स बिजली आहे हाणे हिनखे असां स्टैटिक छो था कोन्हे छो त असां पढ़ियो आहे त इलेक्ट्रिसिटी छा आहे मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ठीकु आहे पर असां वरी हिनखे कोठियूं था स्टैटिक त मक़सदु आहे त इहे बीठल त हिन में इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे मूव नथा थियनि ऐं नथा थियनि त मतिलबु इहा बिजली कीअं आहे छो था असां हिन बिजली कोठियूं त जॾहिं छा थींदो आहे त असांजी जेका स्टैटिक इलेक्ट्रिसिटी आहे उहा पैदा तॾहिं थींदी आहे जॾहिं असां ॿ के बि सरफेस पाण में हुनखे रब कयूं उनखे पाण में महिटियूं त उन में असां जीअं मिसाल तौरु असां काई पेन खणी पंहिंजे वारनि सां कईसीं या खणी वारनि में लॻाईसीं छा थींदो आहे त माना जेके बि शयूं आहिनि हुन में जेके आहिनि जॾहिं ॿ घसाईंदासीं पाण में त हिकिड़ी जेका शइ आहे हुन मां इलेक्ट्रॉन छा कंदा मूव कंदा हुनजे सरफेस मां मिसाल तौरु असां वारनि मां कयोसीं ठीकु आहे हाणे असांजे वारनि मां इलेक्ट्रॉन मूव कयो छा में ऐं असांजी जेका फणी हुई ठीकु आहे कोम्ब जेका आई जीअं ई हुन में कई मूव इन में इलेक्ट्रॉन जो तादादु छा इहो कुझु वधी वियो ठीकु आहे असांजे हुन सरफेस मां छो त असां चऊं था मटीरियल जेका बि शइ आहे उहा एटम जी ठहियल आहे एटम में इलेक्ट्रॉन प्रोटॉन त हूंदा ई हूंदा आहिनि तो जॾहिं हुन मां इलेक्ट्रॉन जेके आहिनि काफ़ी तादाद में मूव कंदा हुन में त उहा उन जी जेका सरफेस जेको असां रब कया उन में उते स्टोर थींदा वेंदा स्टोर थी विया हुन में इलेक्ट्रॉन इलाही थी विया ऐं असांजो जेको हेॾां ॿियो मथां अचिणो उहो छा थींदो हुन मां जीअं इलेक्ट्रॉन लूज़ थी विया होॾे विया त उहो वरी छा थींदो थोरो पॉज़िटिवली चार्ज थींदो या असांजो ॿियो काई बि शइ आहे कोई पनो या कुझु पियो आहे उहो असांजो पॉज़िटिवली चार्ज हूंदो जॾहिं असां हिन में कयो त ज़ाहिर आहे हिन में इलेक्ट्रॉन वधी विया शइ में त हाणे जॾहिं असां नेगेटिव चार्ज खे पॉज़िटिव ॾे आणींदा त उहे पाण में छा कंदियूं आहिनि अट्रैक्शन कंदियूं आहिनि त पोइ असां जेकॾहिं फणीअ खे पंहिंजे वारनि सां रब करे कंहिं पने या कंहिं सां कंदासीं त जीअं त पनो कंदा रब न आहे थियल त हुन में इलेक्ट्रॉन एतिरा मौजूदु न आहिनि जेतिरा हिन असांजी फणीअ में विया आहिनि उहे हुनजे हिकिड़ी जेका एरिया मखसूस आहे हुन में ई मौजूदु हूंदा हुन मां उहे फिलो न कंदा जेका असां कंहिं शइ सां रब कई आहे ठीकु आहे जंहिं सरफेस सां उहा टच थी आहे सिर्फ़ु उन एरिया में इलेक्ट्रॉन मौजूदु हूंदा उनजे करे असां हिनखे छा था कोठियूं स्टैटिक आहे त इहा प्रोड्यूस थींदी आहे ॿिया के बि सरफेस हुजनि उनखे जॾहिं असां पाण में रब कयूं ठीकु आहे उनखे पाण में टच करायूं त उन्हनि जे उन टच जे करे हिकिड़ी माना हिकिड़े सरफेस मां इलेक्ट्रॉन मूव करे ॿिए में वेंदा आहिनि ऐं पोइ हू हिकिड़ो नेगेटिवली चार्ज थींदो आहे जंहिंमें कुझु वधीक इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि ॿियो पॉज़िटिव त उहो हिकु ॿिए खे छा कंदा आहिनि अट्रैक्शन कंदा आहिनि हिनखे असां स्टैटिक
इलेक्ट्रिसिटी था कोटियूं। इन जो एग्ज़ाम्पल वरी असां हिकिड़ो ॿियो बि ॾिनो आहे त जेका असांजी लाइटनिंग आहे यानी खिवण, ठीकु आहे, छा आहे लाइटनिंग, जेके असां सिंधीअ में खिवण कोटींदा आहियूं, त इहा त सभिनी ॾिठी हूंदी। त लाइटनिंग असांजी जेका आहे जॾहिं बरसाति थींदी आहे त लाइटनिंग थींदी आहे। उन में छा हूंदो आहे त माना जेके असांजा क्लाउड्स आहिनि उहे बि चार्ज, उन्हनि में स्टेटिक चार्ज मौजूदु हूंदी आहे, ठीकु आहे। हिकिड़नि में असांजा जेके क्लाउड्स आहिनि उन्हनि में कुझु नेगेटिव चार्ज वधीक हूंदी आहे ऐं हिकिड़ा क्लाउड्स हूंदा आहिनि पॉज़िटिवली चार्ज। हाणे जॾहिं इहे ॿ मुख़्तलिफ़ चार्जनि वारा जेके क्लाउड आहिनि, त हिकिड़ो असांजो हिन क्लाउड में ई नेगेटिव ऐं पॉज़िटिव जॾहिं ही पाण में इंटरेक्ट कंदा, हिक ॿिए सां अची घसंदा, ठीकु आहे, त पोइ असांजी छा पैदा थींदी, उन्हनि में धमाको बि थींदो ऐं उन्हनि जी लाइटिंग, छो त उन में जेको आहे इलेक्ट्रिक करंट पैदा उनजो फ्लो थी वेंदो, ठीकु आहे, त पोइ उहो लाइटनिंग पैदा कंदो ऐं उन्हनि में धमाको बि असांखे ॿुधण में ईंदो। त जॾहिं बि माना उहे ॿ, हाणे उन्हनि में हूअं त चार्ज मौजूदु आहे पर उहा फ्लो नथी करे, उनजे करे असां उन्हनि खे बि स्टेटिक था कोटियूं, त उन्हनि में स्टेटिक इलेक्ट्रिसिटी मौजूदु आहे। पर जीअं ई मुख़्तलिफ़ चार्जनि वारा उहे पाण में मिलंदा त उन्हनि में लाइटनिंग प्रोड्यूस थींदी। इहो साकिन जेका असांजी बिजली आहे, जेके क्लाउड्स आहिनि, उनजो एग्ज़ाम्पल आहे इहा, जेके क्लाउड्स आहिनि जंहिंमें लाइटनिंग थींदी आहे। उन खां पोइ इलेक्ट्रिसिटी खां पोइ असांजो आहे हाणे हिन में चैप्टर जो हिसो आहे मैग्नेटिज़म। ऐं मैग्नेटिज़म में असां मैग्नेटिज़म छा जी ख़ासियत आहे, मैग्नेट जी, ठीकु आहे। मैग्नेट मीन्स के चकमक, उनजी ख़ासियत आहे मैग्नेटिज़म। ऐं मैग्नेट छा कंदो आहे, इहे अट्रैक्ट कंदो आहे जेके बि मैग्नेटिक मटीरियल आहिनि उनखे पाण ॾे। उन में असां इहे चौथे में पढ़ी आयासीं त असांजी आयरन आहे, निकिल आहे, कोबाल्ट आहे, जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे अट्रैक्ट थो करे। ओके, तो हाणे असां चयोसीं त वरी मैग्नेट खे छा हूंदो आहे, हिकिड़ो मैग्नेटिक फील्ड हूंदो आहे। छा हूंदो आहे मैग्नेट खे, मैग्नेटिक फील्ड। मैग्नेटिक फील्ड बि पढ़ियोसीं त छा हूंदी आहे, त उहा एरिया हूंदी आहे जंहिंमें मैग्नेटिक जेके मटीरियल उन्हनि खे अट्रैक्ट करण जी सलाहियत रखे, ठीकु आहे। अहिड़ी एरिया जेसि ताईं मैग्नेट जो जेको पावर आहे, जेका अट्रैक्शन आहे, उहा असां फील करे सघूं। त जेकॾहिं असांजो नंढो मैग्नेट आहे त हुनजो मैग्नेट फील्ड बि नंढो हूंदो, जेकॾहिं इलाही वॾो मैग्नेट आहे त हुनजी मैग्नेट फील्ड बि वॾो हूंदी, हुनजी फोर्स ऑफ अट्रैक्शन वधीक हूंदी। ऐं मैग्नेट में असां इहो पढ़ियो त हिनखे ॿ पोल आहिनि, हिकिड़ो नॉर्थ अथसि ऐं ॿियो साउथ। जीअं असांजी अर्थ जा ॿ पोल आहिनि, ईअं हिन जा ॿ पोल आहिनि। ऐं जेको मैक्सिमम जेका अट्रैक्शन पावर हूंदी आहे मैग्नेट में, उहा कहिड़ियुनि जॻहियुनि ते हूंदी आहे, पोलर रीजन में हूंदी आहे, ठीकु आहे। जेका वधि में वधि पावर या छिकण जी सलाहियत उहा कहिड़ियुनि जॻहियुनि ते, जेके पोलर जेके एंड आहे उन वटि घणे में घणी छिक ॾींदो आहे। जॾहिं बि असां हिनखे शयूं रखंदा आहियूं त घणे क़दुरु हिन या हिन पोल ते वञी उन्हनि खे ई अट्रैक्ट कंदा, विच ते घटि में घटि शयूं अटैच थींदियूं। तो छो त हिननि में हिन जेको असांजी पोलर जेका एंड आहे उते इलाही पावर आहे, मैग्नेटिक अट्रैक्शन जेका आहे उहा इलाही वधीक आहे। उन खां पोइ असां पढ़ियोसीं इलेक्ट्रोमैग्नेट। हाणे इलेक्ट्रोमैग्नेट चौथे क्लास में पाण पढ़ियोसीं त छा हूंदो आहे, त जॾहिं असां कोई बि मैग्नेट हूंदो, मिसाल तौर असांजी काई लोह जी राड आहे, ठीकु आहे, इलेक्ट्रोमैग्नेट मां ज़ाहिर थो थिए त हिन में छा इन्वॉल्व हूंदो, इलेक्ट्रोमैग्नेट, ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिज्म में इलेक्ट्रो मीन्स के बिजली बि इन्वॉल्व हूंदी, ठीकु आहे। इलेक्ट्रोमैग्नेटिज्म में जेको इलेक्ट्रो वर्ड आहे त हिन जो मक़सदु आहे त हिन में छा हूंदी, बिजली बि हूंदी। तो हाणे इलेक्ट्रोमैग्नेट में इलेक्ट्रोमैग्नेट अहिड़ो मैग्नेट आहे जेको असां इलेक्ट्रिसिटीअ खे कंहिं बि तार जे कॉइल मां पास करे ऐं पैदा कयूं, ठीकु आहे। जॾहिं बि इलेक्ट्रिसिटीअ खे असां कंहिं लोह जी जेका राड हुजे उन ते हुनजो तार वेड़े चोधारी, ऐं जॾहिं असां हिन मां करंट पास कंदासीं त हिन में चार्जिस जे डिफरेंस जे करे हिन में बि इहो जेका असांजी लोही राड आहे या इलेक्ट्रिक जेको मैग्नेट आहे उन वांगुरु ई बिहेव कंदी, माना इहा छा थी पवंदी, चकमक थी पवंदी। जॾहिं हुन में चार्जिस डिफरेंट चार्जिस जेके में पास थींदियूं, उहो जेको कॉइल वेड़ियल आहे हुनखे तार जो, उन मां जॾहिं बिजलीअ जो करंट पास थींदो त करंट मीन्स चार्ज आहे, ऐं उहो जॾहिं हुन में पास थींदो त हीअ छा थींदी, असांजी जेका लोही राड आहे इहा चकमक वांगुरु ई बिहेव कंदी जेसि ताईं हुन में बिजलीअ जो करंट। पोइ जेको जॾहिं असां कंहिं लोही राड में कंहिं तार जे थ्रू हुन में जेको कॉइल आहे हुन मां इलेक्ट्रिक करंट पास कयूं ऐं उहो मैग्नेट जे तौरु कमु करे त हुनखे असां कोटींदासीं इलेक्ट्रोमैग्नेट। सिंपल आहे इहो बि। तो हाणे हिन में काफ़ी सारियूं असांजियूं शयूं आहिनि जेके
कमु कनि थियूं छा ते इलेक्ट्रो मैग्नेटिज़म जे उसूल ते। उन्हनि में पहिरियां त असांजी जेका आहे उहा आहे इलेक्ट्रिक बेल, जेका घंटी हूंदी आहे आमतौर ते जेका घरनि में बि लॻल हूंदी आहे या मोटरसाइकिलनि में लॻल हूंदी आहे, तो उहा आहे इलेक्ट्रिक बेल। ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रिक बेल जेका आहे हिन में बि छा हूंदो आहे त हिन में हिकिड़ो गोलो हूंदो आहे बाल जो, ठीकु आहे, ऐं लोहो हूंदो आहे या कंहिं शइ जो जेको वॼंदो आहे। हिन में असां जॾहिं हिकिड़ो नंढो राड हूंदी आहे लोही, हुनजी चौधारी कॉइल वेड़ियल हूंदो आहे। जॾहिं असां हुन में करंट पास कंदा आहियूं त हेठां वरी स्प्रिंग लॻल हूंदो आहे हुन में थोरो वज़न हूंदो आहे स्प्रिंग में। त जीअं ई हुन में करंट पास थींदो त जेको स्प्रिंग हेठि पियो आहे हिनखे इहा लोही राड जीअं हुन में करंट पास थो थिए त इहा हुनखे छा कंदी, छिकींदी मथे। त हुन में जेको मथां जेको आहे असांजो हीअं हूंदो आहे, हीअ मिसाल तौरु आहे हितां हिन कॉइल वेड़ियल आहे, ठीकु आहे, ऐं हिन में हेठां हीअं असांजी छा आहे लॻल, स्प्रिंग लॻल आहे, ऐं हितां मथां वरी असांजो हिन में हीअ लोही साॻी आहे। हितां ही लोह जो हूंदो आहे असांजो काई बि शइ हूंदी आहे जंहिंमें ही स्ट्राइक कंदो आहे, हिनखे असां स्ट्राइकर कोठींदा आहियूं। ठीकु आहे। तो हाणे जीअं ई हिन मां करंट ईंदो त हीअ हिनखे छा कंदो, छिकींदो मथे। जीअं ई छिकींदो त इहे जेको असांजो हीअ आहे हिसो, इहो हिनखे मथे ईंदो त हिन में लॻंदो हिन साइड। ठीकु आहे। जॾहिं हिन में स्ट्राइक कंदो ईअं त हीअ असांजी घंटी छा थींदी, बेल जेका उहा वॼणु शुरू कंदी। जीअं ई करंट हेॾा बंदि कंदासीं त हिन मां इलेक्ट्रिक करंट ख़तमु थींदो त असांजी जेका इहे स्प्रिंग तार इहा हेठि अचे पंहिंजी जॻह ते बीह रहंदी। इहो आहे सिंपल। ऐं उन खां पोइ असांजो इलेक्ट्रिक जेको मोटर आहे उन में बि असांजा ॿ मैग्नेट हूंदा आहिनि। हिकिड़ो असां हेॾां रखंदा आहियूं नॉर्थ ऐं हेॾां साउथ, और इन जे विच में वरी असां छा कंदा आहियूं, लोहो जेको हूंदो आहे कॉइल तार जो पास कंदा आहियूं। ठीकु आहे। और जॾहिं हिन में करंट ईंदो आहे त इहो जेको असांजो ही लोहो जेको असांजो ही राड आहे इहा छा बणबी, मैग्नेट तौरु कमु कंदी। मैग्नेट तौरु कमु कंदी त हीअ जेके हेॾां चार्ज आहे हिनखे ऐं हेॾां चार्ज हेॾां धिकींदी, हुन साइड खां उहा छिकींदा त हुन विच में हू छो त फिक्स आहे त छा कंदो, फिरणु शुरू कंदो चार्जिस जे डिफरेंस जे करे। त ही नॉर्थ आहे, हेॾां नॉर्थ चार्ज हूंदी त हिनखे धिकींदी। ठीकु आहे। हेॾां वरी साउथ ईंदो, साउथ वारे पासे ॾांहुं हिनखे साउथ वारो छिकींदो, वरी इहो ईंदो हेॾां, वरी नॉर्थ वारो हेॾे हुनखे छिकींदो। माना इहो हुनजो फेरो जेको आहे विच में, छो त उहो फिक्स आहे, हाणे होॾे न होॾे वञी सघंदो न होॾे, त हुन विच में फिरे थो। जंहिंजे करे जीअं ई करंट बंदि थींदो त हीअ बि असांजो जेको आहे हिन में चार्जिस बि वहण, माना मैग्नेटिज़म वारी ख़ासियत ख़तमु थींदी, असांजो मोटर छा कंदो, बीहंदो। त इहे ॿ एग्ज़ाम्पल सिंपल ई असां जेकॾहिं इलेक्ट्रोमैग्नेटिज़म जे हवाले सां ॾिसूं त इलेक्ट्रिक बेल ऐं इलेक्ट्रिक जेको मोटर आहे, बाक़ी हिन जी डिटेल त क्लास 9th वारी हुन में आहे फिजिक्स में ॾिनल, लेकिन तव्हां कोई हुन में माना इलाही डिटेल में पढ़णु चाहियो था त हुनखे हिते ॾिसी सघो था। फ़िलहालु माना असांखे जेकॾहिं इलेक्ट्रोमैग्नेटिज़म जे उसूल मुताबिक़ हलंदड़ के शयूं डेली लाइफ मां यादि करणियूं त हुन लाइ इहे ॿ एग्ज़ाम्पल असांजे बुक क्लास 5 में ॾिनल आहिनि। ओके। ऐं अर्थ जो लिखियल आहे अर्थ। हाणे असांजी अर्थ बि छा आहे, वॾे हिकिड़े मैग्नेट वांगुरु बिहेव थी करे, हुनखे ॿ पोल बि आहिनि। कहिड़ा कहिड़ा पोल आहिनि, नॉर्थ ऐं साउथ। तो असां जॾहिं बि हुन में कोई असां जेको बि मैग्नेट हुन फ्री स्टेट में छॾींदासीं कंहिं धागे में या कंहिं में ॿधी, उहो हमेशह कहिड़नि तरफ़नि ॾे बीहंदो, नॉर्थ ऐं साउथ जे तरफ़नि ॾे बीहंदो। ठीकु आहे। जेकॾहिं असांजो बार जेको मैग्नेट आहे, बार मैग्नेट हूंदो आहे, हिकिड़ा त असांजा राउंड मैग्नेट हूंदा आहिनि, हिकिड़ो हीअ जेको हूंदो आहे हिनखे छा कोठींदा आहियूं असां, बार मैग्नेट। ठीकु आहे। हिनखे जॾहिं असां फ्री स्टेट में छॾींदासीं कंहिं धागे या कंहिं शइ में ॿधी, त इहो हमेशह नॉर्थ ऐं साउथ ॾे थी बीहंदो। छो त माना अर्थ जे जेको आहे नॉर्थ पोल ऐं साउथ पोल, उहा बि माना हिकिड़ो वॾे मैग्नेट जे तौर ते कमु कंदी आहे, जंहिंजे करे इहो मैग्नेट इन नॉर्थ ऐं साउथ ॾे बीहे थो। उन खां पोइ असां हिकिड़ो यूज़ कंदा आहियूं डिवाइस जेको असांखे डायरेक्शन में मदद कंदो आहे। हुनजो नालो आहे, ठीकु आहे, मैग्नेट कंपास। तो हाणे इहो कंपास जेको आहे मीन्स सिंधीअ में छा कोठींदा आहियूं, कुतुबनुमा। इहो असांखे सिंपली असांजी जेके ख़ासि तौर ते जेके आसमान में जेके जहाज़ उॾंदा आहिनि या जेका असांजा नेविगेशन आहे, समुंड में जेके जहाज़ हलनि, उन्हनि में घणे क़दुरु यूज़ थींदो आहे। ऐं इहो असांखे डायरेक्शन, माना पुराणे दौर खां हाणे त इलाही जेको एडवांस शयूं अची वियूं आहिनि, बहरहाल माना इहो पुराणे दौर खां यूज़ थींदो आहे। मैग्नेट कंपास में इहो असांखे हमेशह हुन में विच में मैग्नेट जी सुईअ वांगुरु लॻल हूंदो आहे, जेको नॉर्थ ऐं
साउथ ॾे थी बीहंदो आहे, पोइ उन में तरफ़ जी ख़बर पवंदी आहे असांखे, ठीकु आहे। असां हाणे नॉर्थ था वञूं या साउथ, उन में पोइ जेके असांजा इंटरमीडिएट आहिनि, जीअं साउथ ऐं नॉर्थ आहे, या असां चऊं वेस्ट ऐं साउथ जी विच वारी कुंड, उहे बि ॾेखारींदो आहे, ठीकु आहे। सिंपली जेको असांजो कंपास आहे इहो मैग्नेट जे उसूल ते ई कमु कंदो आहे, ऐं असांखे छा में हेल्प कंदो आहे, डायरेक्शन जे लाइ, ठीकु आहे। ऐं इन में जेको आहे यूज़ घणे क़दुरु जेको थींदो आहे उहो नेविगेशन लाइ यूज़ थींदो आहे, जीअं समुंड में या असां जेके जहाज़ हलनि था पिया मथे, एरोप्लेन्स उन्हनि में।